न्यूज़ सईदाबाद तालके में छितन कुतन के चकण जा केस वधी विया। हिकु हफ़्ते में 44 ॼणनि खे छितन कुतन ॾाढे विधो। एमएस जो डीसी मचियारी सी सईदाबाद ऐं टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे चेयरमैननि खे लेटर कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो। तफ़सीलन मूजिब न्यूज़ सईदाबाद तालके जे न्यूज़ सईदाबाद शहर ऐं 8 यूनियन काउंसिलनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में छितन ऐं रोलू कुतनि जो आज़ार तमामु वधी वियो आहे। तालके अस्पताल न्यूज़ सईदाबाद के मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर असदुल्ला शाह पारा जारी कयल अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल हिकु हफ़्ते में न्यूज़ सईदाबाद शहर ऐं ॻोठनि में कुतनि जे ॾाढ़नि जा 46 केस सिर्फ़ तालके अस्पताल न्यूज़ सईदाबाद में रिपोर्ट थिया आहिनि, जेका सूरत हाल ख़तरे जी घंटी वॼाए रही आहे। इन ख़तरनाक सूरत हाल बाबति तालके अस्पताल न्यूज़ सईदाबाद के एमएस डॉक्टर असदुल्ला शाह एक लेटर ज़रिए डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद शाह, असिस्टेंट कमिश्नर न्यूज़ सईदाबाद मलिक अली शान ऐं चेयरमैन टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद खे इतलाउ कंदे लिखियो आहे त गुज़िरियल जून महीने में छितन कुतन जे चकण जा 61 केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं जुलाई जे पहिरें हफ़्ते में 46 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। हुन जल्द खां जल्द कुता मार मुहिम हलाइण जी घुर कई आहे त जीअं वधीक नुक़सान खां बची सघिजे।